यादवंशी राजपूत भट्टी ज़ात क़दीम रवायतन मूजिब चंद्रवंशी राजाउनि जो वास्तो उत्तर हिंदुस्तान ऐं सिंध समेत आसपास जे इलाइक़नि सां रहियो आहे। यादवंशी असल में चंद्रवंश जी हिकु शाख़ आहे। तारीख़ी तौर ते यादवंश जो वास्तो क़दीम सिंध ऐं राजस्थान जे इलाइक़नि सां रहियो आहे। तारीख़ी लिहाज़ खां यादवंशियुनि खे हमेशह हिकु जंगजू, झेड़ालू ऐं ताक़तवर ज़ात तौरु ॾिठो वञे थो। भट्टीअ ज़ात असल में हिंदुस्तान जे मशहूरु हुक्मरान राजा भाटीअ राय जी औलाद मां आहिनि। भट्टीअ ज़ात क़दीम सिंध, राजस्थान, कच्छ, गुजरात, पंजाब, कश्मीर, हरियाणा ऐं भटियाना वग़ैरह में काफ़ी तादाद में आबाद आहिनि ऐं उते संदन हुक्मरानी पिणु रही आहे। कंहिं ज़माने में गज़नी यानी गजनीअ ॿ भट्टीअ ज़ात जो दारुल हुकूमत रहियो आहे। हिन शहर जो बुनियादु राजा गज सिंह भाटीअ रखियो हो। इन्हीअ खां सवाइ रावलपिंडी पंजाब पिणु संदन गादीअ जो हंधु रहियो आहे।